नाज़रीन, मलीर नदी भरिसां रेवेन्यू ऐं पुलिस हैवी मशीनरी ज़रिए ऑपरेशन कयो आहे। रहवासियुनि पारां मलीर सिटी क़ौमी शाहराह ते धाणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़, वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मलीर सिटी भरिसां रेवेन्यू ऐं पुलिस जे अकालनि जो मलीर नदी भरिसां वेठल माण्हुनि जी ज़मीन ते चढ़ाई करे गड़ी मशीनी सां बाग़ खे ख़त्म करण जी कोशिश कई वई आहे। जॾहिं त मज़म्मत औरतुनि मर्दनि जी मज़म्मत ज़मीन जे मालिक अज़ीम दहकान समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे नामलूम हंधि मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त जेको मुतासिर माण्हुनि जेको आहे क़ौमी शाहराह ठटो ऐं कराची रोड ते जेको आहे वेही करे धरणो आयो आहे। जॾहिं त हिन जो वधीक इहो चवणो आहे त मलीर नदी वटि शाहराह भुटो इंटरचेंज लाइ ज़मीन ख़ाली न करण ते पुलिस एंटी इंक्रोचमेंट सेल रेवेन्यू जो का कयो आहे। जॾहिं त असांजा जेको आहे बाग़ ख़त्म करण जी कोशिश कई वई आहे। हिननि जो इहो चवणु आहे त असां सदियुनि खां वेठल आहियूं ऐं मालिकाना ज़मीन आहे, सरकार ज़बरदस्ती लॾाए ज़मीन खणण जी कोशिश करे रही आहे। जॾहिं त असां कंहिं बि सूरत में पंहिंजी मालिकाना ज़मीन जेको आहे न ॾींदासीं। ॿिए पासे ताईं ॿुधाईंदो शाहराह भुटो ठाहिण लाइ हिननि जो वधीक इहो चवणु आहे सदियुनि खां वेठल माण्हुनि खे ज़मीननि खां महरूम कयो थो वञे। जंहिं त हिननि जो इहो चवणु आहे त हीअ असांजी मालिकाना हक़ ज़मीन आहे, असां कहिड़ी बि सूरत में न ॾींदासीं। ऐं जॾहिं त ॿिए पासे SSP मलीर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो मुतासिरनि वटि पहुची वियो आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं गुज़िरियल 2 कलाकनि खां जेको रोड जाम आहे, जंहिं ठटो ऐं कराची जा जेको विंदर जेकी ट्रैफ़िक आहे उहो मुअतल थी वई आहे। 7 जी तादाद में गाड़ियूं बीहजी वियूं आहिनि। जंहिं ते SSP वाक़िया रहंदे ते जॾहिं त इंतज़ामिया समेत जेके मुतासिर सां ॻाल्हियूं अलॻि आहिनि। जी रबनवाज़, जी मेहरबानी।